मुफ्ती साहब तव्हां हिकु बयान में चयो हो त दीन ते ॻाल्हाइण जो हक़ सिर्फ़ उन्हनि खे आहे जंहिं दीन जी तालीम कंहिं मुस्नद इदारे खां हासिल कई हुजे, पोइ तबलीग वारा दीन जी ॻाल्हि छो था कनि। मां हिकिड़े बयान जे अंदरि इहा ॻाल्हि कई हुई त टीवी ते जेके मीडिया जा माण्हू हूंदा आहिनि उहे आए ॾींहं दीन जे बारे में गुफ़्तगू कंदा आहिनि, कॾहिं कंहिं मसइले ते कॾहिं कंहिं मसइले ते पंहिंजूं ताबीरात बयानु कंदा आहिनि। सवाल करण वारो चए थो पोइ तबलीग वारा दीन छो बयानु कंदा आहिनि, उन्हनि त कंहिं मदरसे को तालीम हासिल न कई आहे। सवाल करण वारे जो सवाल सही आहे, लेकिन उन ॻाल्हि खे सम्झो न आहे। हिकु हूंदो आहे दीन जी दावत ॾियणो, आमाल जी दावत ॾियणो, इस्लाम जी दावत ॾियणो, इहो हर मुसलमान ते लाज़िम बि आहे, उनजो हक़ बि आहे। तव्हां कंहिं बि गैर मुस्लिम खे दीन जी दावत ॾियो, तव्हांजो हक़ आहे। नमाज जी दावत ॾियो, आमाल जी दावत ॾियो, तबलीग कयो, हर मुसलमान जो हक़ आहे। छो त क़ुरान में अल्लाह से फरमायो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर। खैर उम्मतिन आहे न करे छो त इन जो कम इहो आहे, दीन जी दावत ॾियणी आहे, आमाल जी दावत ॾियणी आहे। मां जेकी ॻाल्हि कई हुई त दीन जे कंहिं बि मसइले ते पंहिंजी राय बयानु करणो, पंहिंजी तरफ़ों शरीयत जे मसइले खे उबतो सुबतो बयानु करणो, इहो न कंहिं तबलीग वारे जो हक़ आहे, न कंहिं टीवी एंकर जो हक़ आहे। जेकॾहिं उहो ग़लति बयानु कंदो त आलिम दलाइल जी बुनियाद ते उनखे सम्झाईंदा। जेकॾहिं को जाहिल ॼट टीवी ते वेही करे पंहिंजे लेखे चवंदो त अखियूं झुकाइण परदो आहे, गॾो हलाल आहे, त पोइ उलमा हक़ जी ज़िम्मेदारी आहे त उनजे गिरेबान खां वठनि। तूं केरु थो थिए दीन जे बारे में ॻाल्हाइण वारो? तोखे शौक़ु आहे, तूं दीन जी दावत दे, कंहिंखे कलमे जी दावत दे, नमाज जी दावत दे, ज़कात जी दावत दे, हज जी दावत दे, जिहाद जी दावत दे, लेकिन पंहिंजे लेखे टीवी ते वेही करे शरीयत जे मसाइल खे बयानु करणु जंहिंजो तोखे इल्म बि न आहे, इहो तोखे हक़ हासिल न, चाहे उहो साहिल अदीम हुजे, चाहे ॿियो को टीवी एंकर हुजे। अहिड़ा अहिड़ा जाहिल जंहिंखे ॻाल्हाइण जी बि तमीज़ न हूंदी आहे, उहे वेही करे शरीयत जा मसइला बयानु कंदा। खलीलुर रहमान कमर हिकिड़ो आहे, उहो बि पंहिंजे लेखे बयानु कंदो आहे त औरत खे जेकॾहिं कंहिं मर्द ॾिठो, औरत सिर्फ़ु पंहिंजूं अखियूं झुकायूं, पर्दो थी वियो, भलिया पोइ साम्हूं वेठा रहनि काचारी कनि, कोई मसइलो न आहे, इहो पर्दो आहे हुनजे नज़दीक। जेकॾहिं को माण्हू थोरो मशहूरु थिए थो पोइ उहो अची करे दीन जे बारे में ॻाल्हाए थो, उनखे ख़बर आहे हाणे मूंखे शोहरत मिली वई आहे, जीअं ॻाल्हाईंदुसि माण्हू उनखे क़बूल कंदा।